टीह रोज़ा आहिनि असांखे इहे 30 ई रोज़ा रखण जी तौफ़ीक़ अता फरमाए। या अल्लाह साईं असांखे रमज़ान में क़िस्म क़िस्म जा मेवा सूफ़ काला चकूं अंगूर जिदरा खाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए। समोसा रोल कीमा समोसा या अल्लाह साईं असांखे समोसा कीमा रोल ऐं वसीम वारा बर्गर खाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए। कौन है ये लोग, कहाँ से आते हैं ये? घर में जेके मानी ईंदा आहिनि उहे बि असांखे खाइण। या अल्लाह साईं राति जो जेकी घर ओड़े पाड़े में जेके मानियूं मिलनि थियूं असांखे उहे ॾियण जी तौफ़ीक़ अता फरमाए। भाई मारो मुझे, मारो मुझे, मारो नहीं, ये मजाक हो रहा है। एक सेकंड यार, मजाक हो रहा है। या अल्लाह साईं एतिरो कुझु खाइण खां पोइ असांखे पेट जी बीमारियुनि खां महफ़ूज़ फरमा। आमीन।